सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जॾहिं मालिक जी रहमत खे साम्हूं रखी कमु कंदासीं त पोइ उन जी रहमत में एतिरी शक्ति भरियल हूंदी आहे जो असांजे शहर रावती दरिया जे वेझो आहे। उते हिकिड़ो शख़्स वञी करे हिकिड़े सेठ खां कुझु कर्ज़ो खयो ऐं कर्ज़े में पंहिंजी जॻह, दुकान ऐं खूह यानी ज़मीन उहा उनखे गिरवी करे लिखी ॾिनी। कुझु वक़्तु गुज़रियो, कुदरतन दरिया में चाड़ आई, बाढ़ आई ऐं दरिया वधणु शुरू कयो। त जीअं हू अॻिते वधंदो आहे त हर कंहिंखे पतो कुझु ॾींहंनि में शहर में ॿुॾंदो ऐं सभु कुझु तबाह थी वेंदो। त हू जेको सेठ हो उन शख़्स खे तंग करणु शुरू कयो, जल्दी ॾे मूंखे पैसा भरे ॾे, पंहिंजी जॻह, दुकान, ज़मीन खण। उन चयुसि मूं वटि आहे बि कुझु कोन, मां छा कयां? त हुनखे एतिरो तंग कयो जो हुनखे ॿियो को वाह कोन हो। राणकी साहिबु आयो, अची भगत साहिब खे अर्ज़ु कयईंसि, हाणे मालिक जी वास्तो थी मुंहिंजो कुझु कर। सेठ खे तूं चओ जॻह, दुकान, जेको बि आहे घर, उहो सॼो खणे, मुंहिंजो कर्ज़ो छॾे, बसि हुन में जेको अथसि खणे। त भगत साहिबु उन सेठ खे न्यापो मोकिलियो। हू आयो राणकी साहिबु, सॼी संगत थी। भगत साहिब ने चयो भाई आयो आहे सो इन जो दुकान, घर, तूं सभु जेको गिरवी आहे सभु खानो थी छॾ। भगत साहिब चई सही, हाणे तोखे बि पतो आहे दरिया मथां चढ़ियो खड़ो आहे, घणो करे मुंहिंजो पोयों शहर ॿुॾो हूंदो, न त वञण को ज़रूरु ॿुॾंदो। इन करे हाणे एतिरो त मां बि वयल कोन जे पैसा छॾे करे मां जॻह, दुकान, ज़मीन इहे खणा। तंहिंजे करे मूंखे पंहिंजा पैसा खपनि, मूंखे ॿी ॻाल्हि न खपे। त भगत साहिबु उनखे चयो छा आहे, जीअं सचे साईं जे दर ते आयो आहे, उनजी रहमत थींदी, आसीस थींदी। तूं हिन में वधंदे फलंदे तोखे घणो कुझु मिलंदो, तूं हिनजी जान छॾ। चए साईं तूं चवंदो पिया, पर हाणे मां त जेसिताईं वधां फलां हाली सॼो टपड़ ॿुॾंदा कयो, मां पाण ॿुॾंदो पिया। इन करे मूंखे पंहिंजा पैसा खपनि। त भगत साहिबु उनखे वरी चयो जो मालिक जो नालो खणी आयो आहे, जंहिं दर ते आयो आहे, सचे साईं जी तो ते रहमत थींदी, तोखे मुंहिंजो घणो फलंदो, तोखे वेंदो कुझु बि न, तूं अञा अॻिते वधे त इन करे तूं कुझु इन को इहे वठि। उहो वीचारो मजबूर आहे ॾाढो। चएसि उहो मजबूर आहे, पोइ तूं इन वांगुरु मां थी वेंदुमि जहिड़ा कमु थींदो आहे। त जेका ॻाल्हि भगत साहिबु कयो उबतो करे वरी संगत वेठी, उनमें जो संगत चुसि चयो हाणे त भगत साहिबु एतिरो चवंदो पिया कुझु उनजो ख़्यालु कर। तो पंहिंजी खोपड़ी में वेठो चइनि तव्हांजे घरो छा वेंदो पिया, वेंदा टपड़ मुंहिंजा पिया आहिनि, तव्हांजा ॿ लफ़्ज़ लॻंदा। कंहिं ॻाल्हि खे सम्झण जे लाइ तयारु न हुजे। भगत साहिबु उनखे चयो। आख़िर जंहिं भगत साहिबु उनखे 2-4 दफ़ा वरी चयो त सॼी संगत चुसि, चए तूं खण। तो जेको न कंदे आख़िर सभिनी चइनि तव्हांजो छा वेंदो पिया, टपड़ त मुंहिंजा वेंदा। मजबूर थी मां पिट के जो ठीकु आहे, मां वञा थो, कागज़ खणी करे ईअं कावड़ में उथियो करे अॻिते वियो। जीअं वञे पियो त रस्ते में जो लथो पियो, ईअं चए माण्हू परेशान हूंदो आहे त पाण मुरादो ॻाल्हाईंदो वेंदो आहे। ईअं वञे पियो त साम्हूं ॿियो शख़्स आयो पए। उन चयोसि ॿियो त सुख आहे, सभु सही त आहे, तूं ईअं वञे थो। चए यार सुख छा आहे, पर फलाणो शख़्स आयो, मुंहिंजो कर्ज़ो हुयुसि, सो एतिरा पैसा वरितई, हाणे जेको आहे ज़मीन, दुकान छॾे, सो हाणे सॼो शहर जेको आहे ॿुॾण ते आहे, मूंखे मिलंदो कुझु कोन। सो वियो राणकी साहिबु ॿुधे भगत साहिबु जो तोखे सचो साईं वधाईंदो, मालिक तोखे घणो कुझु ॾींदो। हाणे उन्हनि जो छा वञे पियो, मुंहिंजा सभई टपड़ मुंहिंजा वेंदा पिया आहिनि।
इन करे जेको ताने मूंखे बेचैनी आहे त जीअं उन ॻाल्हि कई मुंहिंजो भॻत साहिब तोखे ईअं चयो त तूं सचे साईं जे दर ते आयो आहे, उनजी तोखे रहमत थींदी, तोखे में वधंदे फलंदे, तोखे भाग लॻंदो, तोखे क़िस्मत चङी थींदी। छा उन मूंखे चयो शार ॿुधो पियो मुंहिंजो छा थींदो, हिनखे पंहिंजी सोच हले पई। उन साम्हूं वारे छा चयोसि, चयो तुंहिंजा पैसा घणा नी, चयो मुंहिंजा एतिरा पैसा न लॻंदा आहिनि। चयो ईअं कर, कागज़ तोखे आहिनि सभई। चयो मां झोल झली थो आहियां, तूं ये कागज़ जेके नी मुंहिंजी झोल में विझ, ऐं उन में चओ त भॻत साहिब जेको मूंखे वचन चया नी त इन सां तूं वधंदे फलंदे, तोखे भाग लॻंदो, तोखे घणो कुझु मिलंदो, चङो थींदो। सो इन वचननि सां गॾु मां तोखे कागज़ तोखे ॾींदो पिया, तूं इहे मूंखे ॾे, तूं सभई पैसा मूंखां वठ, मां तोखे सभु पैसा ॾियां थो। ऐं हुन चइबो इहो जेको मां ॿुधायो, इहो मां तोखे मूल ॿुधायो, बाक़ी हुन ते जेको मुंहिंजो व्याज लॻल आहे उहो किथे आहे? मुंहिंजो त हाणे चई पंहिंजा सभई नंबर ॿुॾी विया। चई न पोइ मूंखे कुझु नफ़ो त ॾे, थोरी बि चयोसि जेको तूं चवे मां तोखे नफ़ो ॾींदुमि। ऐं नफ़ो मिलाए करे उहो शख़्स पंहिंजी में हुयो, हिन झोल झली, हुन झोल में सभई कागज़ ॾिनसि। चई जेको भॻत साहिब चयो त तो सचे साईं जी रहमत थींदी, वधंदे फलंदे, तूं ख़ुशि थींदे, तुंहिंजो सदाई अॻिते हूंदे, इन वचननि सां गॾु जेको आहे मां तोखे कागज़ ॾियां थो, मुंहिंजे झोल में विधे। हुनखे घर पहुची सभु पैसा ॾेई छॾिया। ऐं जीअं रवती पहुता त जेको दरिया जंहिंमें बाढ़ हुई, जेको शहर ज़मीन सभिनी खे ॿोड़ींदो पियो अचे, शाम ताईं उहो रुकिजी वियो, सुभाणे खे वापसि थियणु शुरू थी वियो। ऐं दरिया जी बाढ़ उहा ख़तमु थियणु शुरू थी वई, सॼो शहर बचियो। ऐं जेका उनजी ज़मीन हुई, जेको पाणी आयो, सिर्फ़ु उन ज़मीन खूह ते एतिरो फ़सुलु थियो त जेतिरा उन पैसा ॾिना उनखां कई गुना वधीक उनखे फ़सुलु आयो, उनजो किराप वधियो, बहितर थियो।